रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न अक्रमकुम इन्दल्लाहि अत्क़ाकुम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझा मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमान वो आहे जंहिंजी ज़बान खां ऐं जंहिंजे हथ खां ॿियो मुसलमान महफूज़ रहे। यह सिफ़त मुसलमान जे अंदरि हुजणु घुरिजे जो उनजे हथ खां बि ॿियो माण्हू महफूज़ रहे, उनजी ज़बान खां बि ॿियो माण्हू महफूज़ रहे। अॼु जी इन नशिस्त में असां अहिड़े माण्हू जो ज़िक्र कंदासीं जंहिंजे हालात ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो न गुज़रियो जंहिं ॿिए खे हथ सां या ज़बान सां तकलीफ़ ॾिनी हुजे। तुर्की जे अंदरि हिकिड़ो ताजिर रहंदो हो। उन ताजिर वटि वॾी ज़मीन ऐं बाग़ात हुआ। उन्हनि जा बाग़ात में अनार जो बि बाग़ हुयो, अंगूर जो बि बाग़ हुयो। हीअ जॾहिं बाग़ात में घुमण जे लाइ वियो, हिते वञी करे नौकर खां वञी चयईं त मूंखे उञ लॻी आहे, हिकिड़ो अनार पटे आ। नौकर वियो, जल्दी जल्दी अनार पटे आयो। मालिक जॾहिं अनार खोले करे खाइण जी कोशिशि कई त अनार खटो हुयो। तुर्की जे ताजिर खे तकलीफ़ थी ऐं नौकर खे दड़का ॾियणु शुरू कयईं त तोखे हेतिरा साल मूं वटि थी विया आहिनि, तोखे एतिरी ख़बर कोन्हे त अनार कहिड़ो मिठो थो थिए ऐं कहिड़ो खटो थो थिए। तूं खटो वारो अनार खणी आयो मूं ॾे। त हुन नौकर चयो, साईं तव्हां मूंखे सिर्फ़ु चौकीदारी जे लाइ रखियो आहे। मां तव्हांजे बाग़ जे अंदरि चौकीदारी कंदो आहियां, बाक़ी मां तव्हांजा कॾहिं बि अंगूर या कॾहिं बि तव्हांजा अनार कोन खाधो आहे जो मूंखे ज़ाइक़े जी ख़बर पए त कहिड़ो खटो हूंदो आहे, कहिड़ो मिठो हूंदो आहे। तुर्की वारो ताजिर हैरान थी वियो। एॾो शरीफ़ माण्हू, हालांकि इजाज़त हूंदी आहे बाग़ जो माण्हू जेकॾहिं बाग़ में रहे थो त खाए पीए हुनखे इजाज़त हूंदी आहे, पर हीउ ताजुब में पइजी वियो त एॾो शरीफ़ माण्हू, एॾो ख़ौफ़ ख़ुदा वारो माण्हू जो हेतिरा साल मूं वटि थी विया अथसि, कॾहिं बि अंगूर कोन खाधई, कॾहिं बि अनार कोन खाधो अथई। ने तुर्की वारे ताजिर सोचियो त हिन जी जॻह बाग़ में कोन्हे, हिन जी जॻह मुंहिंजे महलात में आहे। हली ऐं मूंसां इबादत हली करे उते इबादत करे, बसि हिन खां कमु कोन कराईंदुसि। हिनखे वठी वियो, चई तव्हां बोरिया बिस्तरो पंहिंजो खण हल मूं ॾे घर। हिनखे घर जॾहिं वठी आयो त चई हीउ तुंहिंजो कमिरो अथई, हिते वेही अलाह अलाह कर, तो उनजे मथां कंहिं बि क़िस्म जो कमु कोन्हे, बसि तुंहिंजी पघार चालू आहे। हाणे उते रहे पियो, ख़िदमत करे पियो, रहे पियो, अलाह अलाह करे पियो, इबादत गुज़ारी करे पियो, सॼो ॾींहुं तिलावत नमाज़ क़ुरान वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। हिकु ॾींहुं हिन खां मशवरो वरितो ताजिर। चई त ॻाल्हि इहा आहे जो मुंहिंजी न्याणी आहे हिकिड़ी, रिश्ता अचनि था पिया पर सम्झ में नथो अचे, फ़ैसिलो नथो थिए त मां कीअं रिश्तो कयां न्याणी जो। मूंखे को तरीक़ो ॿुधा, को मशवरो ॾे, किथे कयां, कीअं कयां वग़ैरह वग़ैरह। इन ख़ादिम चयुसि त साईं मशहूरु आहे, यहूदी माल खे ॾिसी करे न्याणियूं ॾींदा आहिनि, रिश्तो कंदा आहिनि माल खे ॾिसी करे। ईसाई जेके आहिनि उहे जमाल खे ॾिसी करे, हुस्न ऐं ख़ूबसूरती खे ॾिसी करे रिश्तो कंदा आहिनि। साईं इस्लाम इन ॻाल्हि खे पसंदि नथो करे त माल खे ॾिसी करे या जमाल खे ॾिसी करे रिश्तो कयो। इस्लाम चए थो त दीनदारी खे ॾिसी करे तव्हां रिश्तो कयो। लिहाज़ा मुंहिंजो मशवरो अथव
तो जेके भी रिश्ता अचनि था उन्हनि में गौर फ़िक्र कयो, जेके भी दीनदार हुजे उते तव्हां पंहिंजी नियाणी परणाए छॾियो। हिन दिलि में घर करे वई इहा ॻाल्हि ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथई। हे वियो ताजिर पंहिंजी घरवारी खां मशवरो कयईं त मूंखे ख़ादिम ऐं ग़ुलामी मशवरो ॾिनो आहे त नियाणी जेकॾहिं परणाई अथई त माल खे न ॾिसजांइ, जमाल खे न ॾिसजांइ, नेकी ऐं तक़वा खे ॾिसजांइ, पंहिंजी नियाणी परणाए छॾिजांइ। हाणे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि मशवरो कयो त पोइ नेकी ऐं तक़वा ॻोल्हि कहिड़े छोकिरे में नज़र थी अचे। बिलाख़िर फ़ैसिलो इहो कयूं त नेकी ऐं तक़वा कंहिंमें बि नज़र न आई। नज़र आई त इन ई नौजवान में नज़र आई जेके ग़ुलाम खे घर में अची करे रहियासीं। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि फ़ैसिलो कयो छो न पंहिंजी नियाणी इन सां परणाए छॾियूं, रहियूं उहो ई पाण वटि था ऐं नेकी ऐं तक़वा बि अथसि, साले बि आहे, छो न पंहिंजी नियाणी इन सां परणाए छॾियूं। ठीकु आहे। उन छोकिरी बि हसीनो जमील हुई, नेक ऐं साले हुई। उनजो रिश्तो इन माण्हू सां थी वियो। इन माण्हू जो नालो हो मुबारक। अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे औलाद ॾिनो, उनजो नालो रखियऊं अब्दुल्ला। बहितरीनु नालो, अल्लाह खे पसंदि जेको आहे अब्दुल्ला ऐं अब्दुर्रहमान पसंदि आहे, उन नालो रखियो अब्दुल्ला। इहो वक़्त जो मशहूरु मुहद्दिस ऐं फ़क़ीह गुज़रियो जंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह। 118 हिजरी में जी पैदाइश थी। अॼु जी निशिस्त में सैयदना अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जे बारे में थोरो ॻाल्हाईंदासीं। कुझु अरसो गुज़रियो, तुर्की वारो ताजिर इंतकाल करे वियो। हाणे उहा उनजी जेका वारिस हुई उहा इन जी नियाणी हुई। जेको बि मालो दौलत हुयो, बाग़ात हुया वग़ैरह वग़ैरह, सभु जो सभु उन जी नियाणी जे विरसे में अची। ऐं नियाणी खां पोइ वरी उनजे औलाद में अब्दुल्ला बिन मुबारक खे हासिलु थियो। ऐं नंढपिण में अब्दुल्ला बिन मुबारक पैसो घणो हुजण जे करे ग़फ़लत वारी ज़िंदगी में हुयो। सॼो ॾींहुं लहो लाभ में, घुमण फिरण में, दोस्तनि सां कचहरी में ज़िंदगी गुज़रे पई। हाणे मुबारक जेको वालिद साहब उहो बि नेक ऐं साले हुयो, उन जी घरवारी जेका आहे उहा बि नेक ऐं साले, पुटु ॿिए रस्ते ते पियो वञे, उन जी दीन जी तरफ़ का रुझान ई न हुजे। पर वालिदैन दुआ घुरंदा रहंदा, अल्लाह हिकिड़ो पुटड़ो ॾिनो अथई, अल्लाह इन खे नेकी अता फ़रमा। अल्लाह साईं वालिदैन जी दुआ रद्द कोन थो फ़रमाए। दिलि मां दुआ निकिरे अल्लाह साईं औलाद जे हक़ में ज़रूरु क़बूल फ़रमाए थो। दुआ घुरंदा रहिया। हिकिड़ी अचानक अब्दुल्ला बिन मुबारक सुतो पियो हुजे, निंड में कंहिं चवण वारे चयुसि, अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। अञा ईमान वारनि जे लाइ उहो वक़्तु कोन आयो आहे जो हुननि जा दिलि अल्लाह जे ख़ौफ़ सां ई लुॾी वञनि। निंड मां उथियो, इन जी दिलि जी ज़िंदगी तब्दील थी चुकी हुई। ओ जेके वालिदैन दुआऊं पिया कनि न, उन्हनि दुआउनि रंग लाथो ऐं इन जी ज़िंदगी तब्दील थी वई। बाबो जो ॾिसे त हमरा हाणे फजर ते बि उथे पियो, ज़ोहर ते पहिरीं सफ़ में वेठो आहे, असर में आज़ान ई कोन थी आहे त अॻे अॻे मस्जिद में वेठो आहे, अलाए छा थियो आहे। ॾिठईं त मुंहिंजो पुटु हाणे संजीदा थी वियो आहे। पोइ अॻियां पेशकश रखींसि, पुट ज़िंदगी ईअं ई वेंदी गुज़री, भला तूं थोरो मसरूफ़ थी, तोखे तिजारत जे लाइ मोकिलियां थो, तूं वञ तिजारत कर। जो बाबा मां राज़ी आहियां, मूंखे मोकिल तिजारत जे लाइ। 50,000 दिरहम ॾिनईसि, जे वटि ऐं जेॾां वणी वञ तिजारत जे लाइ वञ, जेको वणी कारोबार कर, पैसा तो खोड़, जेको वणी कारोबार कर, तोखे इजाज़त आहे। अब्दुल्ला बिन मुबारक 50,000 दिरहम वठी करे या दीनार वठी करे निकितो, सिधो इल्मु हासिल करण जे लाइ हली वियो, बजाए तिजारत जे इल्म हदीस हासिल करण जे लाइ निकिरी पियो। जॾहिं 50,000 खुटसि, कुझु वरसो लॻो, 50,000 खुटा त वरी वापसि आयो कर। पीउ खां पुछई, पीउ पुछियुसि, पुट ॾे ख़बर कहिड़ी तिजारत करे आई, कहिड़ो कारोबार करे आई। चई बाबा अहिड़ो कारोबार करे आयो आहियां जो ॿुधंदे त तूं बि ख़ुशि थींदे, एॾो फ़ाइदो थियो आहे। कहिड़ो कारोबार कयो?
बाबा मां दीन जे इल्म हासिल